नन ज़ूम आवड़ो खेलतन आवाज़ मन छोकरी हाय बबलू हाय जुमलो बेओ पुट अचो 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 हेॾां ना हिंदा माण्हू नो ॻाल्हाए करे नो जुमलो बेओ हेॾां बाद में बोलू सता घुमो शुरू भी टेपरोन क्यों अच्छा छोकरी अच्छा छोकरी बन छा ला भले अच्छा ना वे हाय हेलो बबलू नो रूबी घुमो सोच में अल्लाह बियर फिर डू हाँ। फिर मुझे विछड़ी वञण लाइ अब एकड़ो मिनट बियर वठंदासीं फिर ओके ओके क्यों क्या ॻाल्हाए पोइ फेस पर आदिल फेस हो लेकर मुंह लेकर हाणे क्यों चला सनवायु ने मतो चाला बाजे हाणे वेठी सनम ॻाल्हाए बबलू सां हेलो बबलू छा हाल आहे बबलू जो ठीकु आहियां रुखसा सनम हाणे गुमनाम न गुंबा हाँ, अञा हाँ, गुंबा। मतलब जबरदस्त सीन आहे हल ठीकु आहे रुखसार चई सनम हुनजी का ख़बर न पई न हीअ थी पुछे सनम हुनजी का ख़बर न पई न थधो साह खणी हा सनम हुने जी का खबर न पई न बियर भी ॾेई छॾ बाबा रोक हुनजी थोरो लाउड ठीकु आहे न सनम छो बाजे अञा ख़ौफ़ अथई छा रुखसार ख़ौफ़ न आहे हिकु अजीब एहसास आहे सनम कहिड़ो एहसास बाजे तूं त ख़ुशि थी तुंहिंजी त जान छुटी रुखसार सनम पहिरियां मां पाण उन मां ख़ौफ़ाई थी हुअसि पर माउ थियण खां पोइ एहसासु थिए थो त हू ॿियो आहे न त हू सूरन किथे हू सूरन में न हुजे छो त हू बि कंहिंजो पुटु आहे वॾो डायलॉग भली जॻह चई थी वञे त ठीकु आहे न त सनम पहिरीं मां ख़ौफ़ज़दा हुयसि सनम पहिरियां मां उन मां ख़ौफ़ज़दा हुअसि ऐसे सनम पहिरियां मां उन मां ख़ौफ़ज़दा हुअसि अदा जो ख़ामोश थियो क्यों ये नोबा जो आवाज़ आहे बंद करे सोचती देर क्यों त किथे हू मुंहिंजे करे सूरन में न हुजे छो त हू बि कंहिंजो पुटु आहे त किथे हू मुंहिंजे करे सूरन में न हुजे छो हू बि कंहिंजो पुटु आहे ज़बरदस्त वरी इहो साॻियो डायलॉग ॾे पर थोरो लाउडली में इहा ई अदा थोरो आवाज़ सां ॾे चाहे त हू न आहे न पाण मां ख़ौफ़ज़दा हुअसि पर माउ थियण खां पोइ एहसासु थिए थो सनम पहिरीं मां पाण हुन मां ख़ौफ़ज़दा हुयसि पर हाणे मां थियण खां पोइ एहसासु थो थिए त किथे मुंहिंजे करे हू सूरन में न हुजे छो त हू बि कंहिंजो पुटु आहे सनम भाॼाई उन में तव्हांजो को बि ॾोह न आहे रुखसार सनम जेकर मां उन खां नफ़रत खां हटी सनम अगेन सनम जेकॾहिं मां हुन खां नफ़रत खां हटी उन खां न हाँ। सनम जेकर मां उनखे नफ़रत खां हटी अच्छा ठीकु आहे कुर्ब सां सम्झायां हा त उनखे हा कुर्ब खां सम्झायां हा त कुर्ब सां कुर्ब सां अब ड्यूरिंग द डायलॉग कुर्ब सां वेझो आहे न क्लियर साउंड ईंदो सनम अलाए छा हो उनखे कुर्ब सां सम्झाया त न ॿियो हा सनम कुर्ब खां सम्झायां हा त कुर्ब सां बीबी हाणे छा चई कुर्ब सां सम्झाया सम्झाया त कुर्ब सां सम्झायां हा त ॿीहर चौखड़ पियो थी सघे पियो हू सुधरी वञे हा ऐं मुंहिंजो पीछो करणु छॾे बि ॾे हा सनम न सनम न हुनखे मुंहिंजी नफ़रत ई न न सनम ईअं न आहे इहो बहितरीन डायलॉग थी न सनम न ईअं न आहे उनखे मुंहिंजी नफ़रत हिन हद ताईं पहुचायो हो न सनम न इहा ॻाल्हि न आहे न इहा ॻाल्हि न आहे ईअं न आहे न सनम न ईअं न आहे ईअं न आहे हुनखे मुंहिंजी नफ़रत हिन हद ताईं पहुचायो हो न सनम न ईअं न आहे हुनखे मुंहिंजी नफ़रत हिन हद ताईं पहुचायो हो इन हद ताईं हिन न इन उन हद ताईं उन हद ताईं उन हद ताईं उन हा बाबा, उन अल्लाह पेश ओ नून ज़बर न उन अच्छा न सनम न ईअं न आहे हुनखे मुंहिंजी नफ़रत इन हद ताईं पहुचायो हो इन न उन जो रुगी उन भले तू अंदरां ई आवाज़ कढ पर न आवाज़ नासुर मां कर करे ॾाढो भलो थी थोरो तलफ़ुज़ क्यों न सनम न ईअं न आहे चवंदा आहिनि त अलाए छा हो न सनम न अदा छॾा ईअं न आहे हुनखे मुंहिंजी नफ़रत उन हद ताईं पहुचायो हो हा
क्यों उन हद ताईं न उन हद ताईं क्यों न सनम न ईअं न आहे हुनखे मुंहिंजी नफ़रत इन हद ताईं पहुचायो हो अञा ॿीहर ॾे भलो ॾे उन हद ताईं पहुचायो हो न हा उन हद ताईं को इन चई इन हद न चओ उन चओ का क्यों न सनम न सनम न को न सनम न किली जो तो राज क्यों क्यों न सनम न ईअं न आहे हुनखे मुंहिंजी नफ़रत हुन हद ताईं उन हद ताईं पहुचायो ओके ओके न हुन चई हाणे बि उन न चई उन हद तक पहुंचायो ये चलो उन्ही खे बि माना इहो हणी थी उन वञे उन हद ताईं न सनम न हुनखे मुंहिंजी नफ़रत उन हद ताईं पहुचायो हो न सनम न ईअं न आहे हुनखे मुंहिंजी नफ़रत उन हद ताईं पहुचायो हो ज़बरदस्त चवंदा आहिनि त जेके नफ़रत सां रस्ते खां भटकी कंहिं बयाबान में हलिया वञनि रस्ते खां भटकी कंहिं बयाबान में हली वञनि हली न हलिया वञनि रस्ते खां भटकी कंहिं बयाबान में हलिया वञनि रस्ते खां भटकी कंहिं बयाबान में हलिया वञनि त उन्हनि खे कुर्ब जी हिकु बूंद बि वॾे सहारे जो कमु ॾींदी आहे त उन्हनि खे कुर्ब जी हिकु बूंद बि सहारे जो छा ॾींदी आहे भीड़ न लफ़्ज़नि खे त उन्हनि खे कुर्ब जी हिकु बूंद बि थोरो ईअं ॿुधाए न जुमला ॿुधाए बाक़ी छो ॾे त उन्हनि खे कुर्ब जी हिकु बूंद बि वॾे सहारे जो कमु ॾिए थी त उन्हनि खे कुर्ब जी हिकु बूंद बि वॾे सहारे जो एहसासु ॾिए थी छा ॾिए थी कमु ॾिए थी कमु ॾिए थी बंद क्यों सर जी बाबा अचो बंद क्यों सर बंदि कयो दर कयो त हुननि खे कुर्ब जी हिकु बूंद बि वॾे सहारे जो कमु ॾिए थी हिकु दफ़ो तरड़ाट बीमारी आहे क्या सनम ॻाल्हायो छोरी वरी शुरू मां पूरो वठेसि यार मज़ो न आयो मूंखे हल भली वेठो अञा थोरो पुट हथ कर न सनम न ईअं न आहे हुनखे मुंहिंजी नफ़रत उन हद ताईं पहुचायो हो चवंदा आहिनि त जेके नफ़रत सां रस्ते खां भटकी कंहिं बियाबान में हलिया वञनि हा चवंदा आहिनि त जेके नफ़रत खां भटकी नफ़रत सां चवंदा आहिनि त जेके नफ़रत सां भटकी कंहिं बियाबान में हलिया वञनि त उन्हनि खे कुर्ब जी हिकु बूंद बि वॾे सहारे जो कमु ॾिए थी त उन्हनि खे कुर्ब जी हिकु बूंद बि वॾे सहारे बूंद उर्दू थी वियो त चवंदा आहिनि बूंद सिंधी लफ़्ज़ आहे त चवंदा आहिनि त हुनखे कुर्ब जी हिकु बूंद उन्ही खे न रूबी उन्हनि खे त चवंदा आहिनि त उन्हनि खे हिकु त चवंदा आहिनि त उन्हनि खे कुर्ब जी हिकु बूंद बि वॾे सहारे जो कमु ॾिए थी त चवंदा आहिनि त हुननि खे कुर्ब जी हिकु बूंद बि वॾे सहारे जो कमु ॾिए थी ज़बरदस्त सनम जो छोरी अदा सां शादी करण खां पोइ वरी प्यार जो नाड़ो रुखसार चरी आई छा चरी आई छा हा पर हुनखे ॿुधाई थी प्यार व्यार त कोन्हे वरी बि चई छो चरी आई छा सनम पोइ हुनजी यादुनि खे वरी दुहिराइण जो मक़सदु रुखसार चयमि त दिलि में हिकु अजीब अहसासु वासो करे वियो आहे मुंहिंजे करे हू कंहिं अज़ाब में न हुजे मुंहिंजे करे बबलू ॻाल्हायो अमा हू केरु वॾो सनम ॻाल्हायो बबलू हिकु हुयो शहज़ादो जंहिंखे राणी जे ज़ुल्म ख़बर न आहे त अलाए किथे पहुचाए छॾियो बबलू अमा मूंखे शहज़ादे जी कहाणी ॿुधाए न रुखसार ॿिए चकर ॿुधाईंदसि पुट न शहज़ादे जी कहाणी वे ॿिए चकर ॿुधाईंदसि हे आहे न हा नंढड़ो बबलू बबलू ॿुधाई आहे हाणे चवण के हाणे अमा हू केरु ॾिस न हा, थी अम्मा न हू करे। केरु बेर चो वरी चए हथ हिते कर मां- हेठि। हला हाणे हेठि उंगली कर हेठि उंगली कर हाणे ॿुधा हाणे चए अम्मा हू केरु हथ हेठि कर भाई केरु चओ वरी चओ हिते हिते चओ वरी हथ हेठि कर हाणे हिते हथ खे ॾिस हथ खे ॾिस चओ हथ मथे कर हाणे चओ हू केरु मोह सां ईअं। गॾु हाणे पुछ हाणे चए चो हा इहो सही चई हू पुट हाणे सर चो हाणे चो पुट हाणे चो चओ अम्मा खे ॾिसी चओ मूंखे चए अम्मा मूंखे ॾाढी ॿुधा ॾाढी चओ यार ज़बरदस्त भलो थी वेरी गुड ज़बरदस्त हाँ छा हाल आहे हाल हाल रुबे मोमेंट में हाँ हल सम्झी वियो कमु इस मां इंग्लिश में क्यों? ठीकु आहे अञा छो खे थोरो गैप ॾेई छो भॼाई अञा ख़ौफ़ अथई छा खौफ़ अथई छा छो भाॼाई ख़ौफ़ अथई छा अञा खौफ़ अञा अञा वेरी गुड ठीकु ज़बरदस्त छॾे ज़रूरु इंसल्ट वठंदो वञा रुखसार ॻाल्हि ख़ौफ़ न आहे हिकु अजीब अहसासु आहे सनम कहिड़ो अहसासु भॼाई आई लोग छोकरी मथे कोन थी सघणो थोरो हेठि ॾिस मथे नथी ॾिसे सही थी ॾिसे सही आहे। सही थी ॾिसे हा सही थी ॾिसे भली ॾिस स्क्रीन ते
असांजी तयारी शुरू करा कहिड़ो कहिड़ो अहसासु भाॼाई